बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजी रमज़ान स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। मां आहियां उनसा शाह, ऐं मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। भलीकार सभिनी खे जेके बि ॾिसनि था असांखे। अॼु ख़ैर सां दोस्तो 11हों रोज़ो असां अफ़्तार कंदासीं रमज़ान मुबारक जी बाबरकत महीने में। रहमतूं बरकतूं फज़ीलतूं जारी आहिनि ऐं तव्हां असांजी कोशिशि आहे त जेतिरी मेड़े सघूं। ऐं पहिरियों ॾहों गुज़री वियो, ख़बर ई न पई, पहिरियों अशरो गुज़री वियो ऐं रहमत जो अशरो गुज़री वियो। हिन अशरे में बि असांजी दुआ आहे त शल जिथे किथे ख़ैर ख़ैर हुजे। मुल्क जी हालात ते ऐं वधंदड़ केसिस जेके आहिनि ख़ासि तौर ते कोरोना जा आहिनि, उन लाइ बि तव्हां असांखे एहतियात करण जी ॾाढी ज़रूरत आहे। मास्क जो इस्तेमालु कयूं, असांजा मास्क असांजे खीसे में पिया आहिनि थिया, पर मास्क जो इस्तेमालु कयूं, सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयूं ऐं जेतिरो थी सघे ओतिरो एहतियात कयूं। सोशल डिस्टेंसिंग इलाही ज़रूरी आहे असां वटि, छाकाणि मजबूरी आहे, इन करे असां सोशल डिस्टेंसिंग असां वटि थोरी घटि आहे, छाकाणि त प्रोग्राम जे हवाले सां, पर असांजा ॿियूं SOPs आहिनि उनखे असां फॉलो कयूं था। उमेद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। ऐं माह रमज़ान जे अॼोके प्रोग्राम में जेके असांजा ख़ासि महिमान आहिनि उन्हनि सां असां कचहरी कयूं था ज़बरदस्त ॿिनि तालुक़ पॉलिटिकल पार्टी सां ऐं ॾिठो वञे त साॻी पार्टी सां। उन सां गॾोगॾु अदी असांजी तमामु घणी महिनत कई आहे पार्टीअ में। असां उन्हनि खे ॾाढो मुतहरिक ॾिसंदा आहियूं, टॉप लेवल ते हुजे ऐं असांजा जेतिरा बि ऐवाननि सां तालुक़ु रखंदड़ असांजा मेंबरान आहिनि उन्हनि सां हुजे, या आम औरतुनि सां, माण्हुनि सां उन्हनि जे मसइले मसाइल खे ॿुधणु हुजे, वॾनि इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचाइणु हुजे। मां जॾहिं ॿुधो अदी अचे पई त अदी जी तक़रीर में ॿुधी बजट वारे सेशन में जेका कई 2019 वारे बजट में, ज़बरदस्त तक़रीर हुई ऐं हुन में बि इहा ई ॻाल्हि हुई त ग़रीबनि जो ख़्यालु कहिड़े तरीक़े सां रखियो वञे। ऐं असां ख़ुशनसीबु जेके हिन ऐवान में त आहियूं, पर असां हक़ कीअं था अदा कयूं, इहे संदसि जुमिला। सुठी सोच, मस्बत सोच आहे। वधीक तव्हां कचहरी कंदो, टेलीफोन लाइन ते सुवाल जवाब पुछी सघो था। ऐं उन सां गॾोगॾु यंग बैरिस्टर आहिनि ऐं उहे ॾाढा एनर्जेटिक आहिनि ऐं उनखे बि असां हाणे त न बल्कि हाणे ईंदड़ थोरे वक़्त में उनखे बि असां असेंबली में इंशाअल्लाह ताला ॾिसंदासीं। असां गॾु असांजा मोज़िज़ महिमान आहिनि अदी शगुफ्ता जुमाणी, पाण MNA आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफ़ां। अदी भलीकार, मुबारक, ख़ुशि आहियो? हैप्पी जी हूंदा आहियो? माशाअल्लाह। ऐं हुन सां गॾु तव्हां फ्रेम में ॾिठो था बैरिस्टर हालार वसाण। अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे हालार भाउ? सभु ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। पंहिंजी मैचिंग ज़बरदस्त थी वई आहे, हिननि जी मैचिंग बहितरीन थी वई आहे, क़िस्मत सुठी आहे। पोइ मां ऐं तव्हां लॻे थो वेस्ट कोट ॿिए ब्रेक मिलाए छॾियो, अञा मैचिंग 100%। अदी माशाअल्लाह वॾी जुस्तजू, महिनत ऐं एतिरो सो कमिटमेंट पार्टीअ सां, इहो कीअं भला एतिरी कंसिस्टेंसी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु ॻाल्हि दिलि सां हूंदी आहे न। हा। ऐं मूंखे हिते ॿुधाइण में ॾाढो फ़ख़्रु महसूसु थो थिए त माण्हू हादसाती तौर ते पॉलिटिक्स में ईंदा आहिनि, माण्हू ख़ानदानी विरसे जे हिसाब सां पॉलिटिक्स में ईंदा आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह मां न को हादसाती तौर ते पॉलिटिक्स में आयसि, न को ख़ानदानी विरसे में मूंखे पॉलिटिक्स मिली। मां पॉलिटिक्स में आयमि मोहब्बत ऐं प्यार में, जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां हुयो। छो जो असां स्कूल लाइफ में हुयासीं जॾहिं शहीद बाबा खे फांसी जो ऑडर आयो। इहा हिकिड़ी वॾी लंबी दास्तान आहे ऐं मां सोचींदी आहियां त करे फुर्सत मिलंदी त मां इहो किताबु ज़रूरु लिखंदमि। किताब खां अॻु में तव्हां असांखे ॿुधाईंदो पोइ किताब? हा, माण्हू अलॻि सां कचहरी ऐं उन्हनि ॾींहंनि में मां मैट्रिक जी स्टूडेंट हुअसि जॾहिं बाबा शहीद खे फांसी जो ऑडर आयो हो। त यकीनन सॼो मां चवां थी सिर्फ़ु सिंध न पर पाकिस्तान, पर दुनिया जा काफ़ी अहिड़ा ममालिक हुआ जेके सरापा एहतिजाज हुया। उन्हनि में आउं बि हिकिड़ी नंढड़ी पितकड़ी शामिलु हुअसि, पर उहा शइ कंटिन्यूटी हलंदी आई ऐं अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि मोहबतूं चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, कमिटमेंट्स चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, इंसाननि खे मजबूरियूं बि ईंदियूं आहिनि। यकीनन मूंखे हिन क़ाफ़िले में काफ़ी मजबूरी बि आयूं, काफ़ी मुश्किलातूं आयूं, मजबूरियूं घटि पर मुश्किलातूं तमामु घणियूं आयूं, पर रब्बुल आलमीन जा करम आहिनि, मौला जा एहसान आहिनि मुंहिंजे मथां, जंहिं मूंखे एतिरी हिम्मत ऐं जज़्बो ॾिनो। ऐं मुंहिंजी क़यादत शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जेके आउं जेतिरा बि सलाम ऐं उनजी शख़्सियत, उनजी अट्रैक्शन, उनजी छिक, उनजे प्यार मोहब्बत ऐं पंहिंजपाईअ सां मथां शफ़क़त जो हथु रखियो। कॾहिं महसूसु कोन थियणु ॾिनई त असां को वर्कर आहियूं, पर हमेशह ईअं चवंदी त तूं मुंहिंजी नंढड़ी भेण आहीं
ऐं तव्हां मुंहिंजूं भेणूं मुंहिंजी हिमत वधायो, मुंहिंजे कम खे जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट करे अॻिते हलायो। उहा पंहिंजी पाई ऐं जेको मुहबत हुई न, उन मूंखे उहा कमिटमेंट क़ाइमु रखण जे लाइ मुंहिंजे लाइ काफ़ी हुई। ज़रूरी न आहे त पॉलिटिक्स में तव्हां या गवर्नमेंट में अचो त पंहिंजी ज़ात जे लाइ कुझु हासिलु करियो, पर जॾहिं तव्हां कमिटमेंट दिलि सां करे कंहिंजे एम सां अचो था त पोइ अलाह बि हुन में तव्हांजी मदद करे थो। ऐं यकीनन मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजो वास्तो, मुंहिंजो तालुक़ु अहिड़ी पार्टी सां आहे जंहिंजी क़यादत चाहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शक्ल में हुजे, चाहे बेनज़ीर साहिबा जी शक्ल में हुजे, चाहे आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी शक्ल में हुजे, चाहे अदी फरियाल जी शक्ल में हुजे, चाहे बिलावल भुट्टो जी शक्ल में हुजे। तव्हां सां हुनजी वेझड़ाइप तमामु घणी थी रहे, सिर्फ़ु मूंसां न, पर अदा सालार वेठो हूंदो, उहो बि हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदो। हिकु आम वर्कर छो जो मां हिन वक़्तु यकीनन ॾिसो तव्हां ख़बर, मां MNA बि आहियां, मिनिस्टर बि रही आहियां ऐं पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी प्रेसिडेंट बि आहियां, पर करे करे मूंखे पंहिंजी पार्टी जी क़यादत जे तरफ़ां बिल्कुलु ग्रास रूट जे हिकिड़े वर्कर, हिकु आम माण्हू जो मैसेज फॉरवर्ड ईंदो आहे त तव्हां हिनखे ॾिसो, लुक आफ्टर कयो, तव्हां ॾिसो हुनजो छा मसइलो आहे। बीबी सां तव्हांजो काफ़ी टाइम गुज़रियो, उहो वक़्तु कीअं हो? अल्हम्दुलिल्लाह मां इहो ई अर्ज़ु कयां पई त शहीद राणी बेनज़ीर साहिबा सां जंहिं ॾींहुं में पाकिस्तान में क़दम रखियो हो, बेनज़ीर साहिबा पाकिस्तान में क़दम रखियो ऐं शगुफ्ता जमानी घर मां क़दम ॿाहिरि कढी पॉलिटिक्स में हुन सां आई। उन टाइम ते एतिरी ख़बर न हुई त असां बेनज़ीर साहिबा सां एतिरो वेझड़ाई में अची वेंदासीं, पर बसि मौला जा करम आहिनि। ऐं बेनज़ीर साहिबा जी जेका नज़र हुई उन असांखे सुञाणे वरितो। असां यंग छोकिरियूं हुआसीं 2-3 ॼणियूं, उन में हुन जेको असांखे पंहिंजी पाई ॾिनी, प्यारु ॾिनो, हिमत ॾिनी, गाइडेंस ॾिनी। ऐं सम्झां थी त तमामु घटि पार्टियुनि जी क़यादत जेका आहे न, उहा पंहिंजे वर्करनि सां, पंहिंजे माण्हुनि सां उहा शइ रखे थी। ऐं उहा शइ हुई जेका अॼु ॾींहं ताईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां पाण सोचे सघो था त 79 जंहिं ॾींहुं भुट्टे साहिब जी फांसी जो ऑर्डर आयो, उहो ॾींहुं आहे ऐं 2021 जी अॼु 24 तारीख़ आहे। उहा कमिटमेंट जारी आहे, उहा कमिटमेंट जारी रहंदी असली जियाल आहे इंशाल्लाह। फ़ख्र आहे मूंखे पंहिंजी जियाल हुजण ते फ़ख्र आहे। पार्टीज़ ॾिसो असां सभु ऑन कंदा आहियूं, सभु पार्टीज़ असांजूं आहिनि, जेके पार्टीज़ आहिनि जेके बि एग्ज़िस्ट कनि थियूं पाकिस्तान गवर्नमेंट जेके रजिस्टर्ड आहिनि, सभई असांजी पार्टीज़ आहिनि। हालार भाउ ॾे हलो। हालार भाउ बैरिस्टर, जी सर, घणा साल लॻायो? साईं 4 साल मूंखे लॻा UK में, लंडन में। 3 years LLB हुयो, 1 साल बारिट लॉ जो प्रोग्राम हुयो, 4 साल ऑल टुगेदर हुयो। उनखां पोइ मां 2017 खां वठी अप टिल डेट मां अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान सां गॾु एसोसिएटेड आहियां। तव्हां एसोसिएटेड आहियो, माशाल्लाह। फैमिली बैकग्राउंड जो प्रेशर हो या हालार भाउ खे शौक़ु हुयो त मूंखे वकालत ॾे वञिणो आहे या मूंखे बाग़ संभालणा आहिनि, आख़िर करिणो छा हुयो? सही ॿुधाइजो हालार भाउ। रोज़े में आहियूं ऐं हिते असां को ॿियो कसम कराईंदो जेको चवंदुसि सच चवंदुसि। बिल्कुलु सही। असल में मां करणु पियो वञा लंडन पॉलिटिक्स ऐं इंटरनेशनल रिलेशन्स, पर मुंहिंजे वालिद साहब मूंखे इलाही उन्हनि चयो, कन्विंस कयो मूंखे उते UK में त तव्हां इंटरनल चेंज कोर्स करायो टुवर्ड्स लॉ। ऐं उते तव्हांखे ख़बर आहे UK में थोरो डिफिकल्ट हूंदो आहे प्रोसीजर। हू चवंदा आहिनि तव्हां फर्स्ट जॾहिं तव्हां एप्लीकेशन कयो पिया त तॾहिं तव्हां छो न पिया कयो लॉ, पर मूंखे ॿिन्हिनि एक्सेप्ट कयो छो त मुंहिंजा ग्रेड्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुया। त उनखां पोइ सुठो उते UK में टाइम गुज़रियो, एजुकेशन जे हिसाब सां बि ऐं जेके सोशल गैदरिंग जे हिसाब सां बि ॾाढो मज़ो आयो। हिकिड़ी ॻाल्हि सची, जीअं असां ॻाल्हि कईसीं, जी जी साईं तव्हांजा वालिद साहिबु असां ॿुधाईंदा साईं मंज़ूर वसाण साहिबु, जेके असांजा हींअर बि तमामु सीनियर पॉलिटिशियन पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु, उन्हनि ख्वाब ॾिठो या तव्हां ख्वाब ॾिठो? सही, ऑब्वियसली वालिद साहब ख्वाब ॾिसंदा आहिनि, उनजा सचा ख्वाब बिल्कुलु उनजा 100% सचा ख्वाब हूंदा आहिनि। हुनजी हिकु प्रिडिक्शन हूंदी आहे त हिनमहिल पाकिस्तान में छा थींदो। ऑब्वियसली उनजी हिकु सोशल नेटवर्किंग वालिद साहब जी इलाही वधीक आहे, त को ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त उन ते वरी वालिद साहब 2 दफ़ा वाक़ई में ख्वाब ॾिठा बि आहिनि। प्रॉफिट पीस बि अपॉन हिम खे बि ॾिठा आहिनि 2 दफ़ा ख्वाब, उहो इलाही चैनल्स ते चई चुका आहिनि। पर मतिलबु इहो हिकु आहे त सोच, मतिलबु जीअं सम्झो समझदारी, हिकु माण्हू एतिरो एक्सपीरियंस थी चुको आहे पार्लियामेंट में त हिकु माण्हू पंहिंजी प्रिडिक्ट कंदो आहे त छा थी सघे थो फ्यूचर में। त उन तां तव्हां उन्हनि ई तव्हांखे चयो त बाबा हाणे मूंखे जेको इशारा मिलनि था प्रिडिक्शन में,
आला खान हाणे छॾ यार पॉलिटिकल साइंस खे साईं ॾिसो वालिद साहब जो इहो हुयो त अगरि मां ॿार करे अचां थो त ही मूंखे पॉलिटिक्स में बि फ़ाइदो ॾींदी ऑब्वियसली अगरि छो त ॾिसो न लेजिस्लेचर हूंदा आहिनि असेंबलीज़ में उहो बिल पास थींदा आहिनि सॼो कुझु ऑर्डिनेंस थींदियूं त उन ते असां ॻाल्हाए बि सघूं था त हिकु इहो पॉज़िटिव पॉइंट मूंखे मिलियो ऐं बाक़ी जेकी तव्हांजी रही ॻाल्हि ॻोठ में एग्रीकल्चर खे बि असां ॾिसंदा आहियूं टाइम ॾिसंदा आहियूं ऐं ॿी ॻोठ में जेके माण्हुनि जा इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि खे बि रिज़ॉल्व करण जी कोशिशि कंदा आहियूं। तव्हां अटॉर्नी जनरल सां आहियो जी ठीकु आहे अटैच्ड आहियो हिते केसिस ॾिसो पिया घणो वक़्तु खां तव्हांजो किथे इस्लामाबाद में थो गुज़रे न साईं मां हिते कराची वारी ऑफिस खे मां डील थो कयां। कहिड़े क़िस्म जा केसिस आहिनि जेके घणा था अचनि? साईं तव्हांखे ख़बर आहे जेके गवर्नमेंट जे ख़िलाफ़ हूंदा आहिनि त ऑब्वियसली उन्हनि खे असां फेडरेशन ऑफ पाकिस्तान वारा जेके केसिस हूंदा आहिनि वधीक उन खे असां डील कंदा आहियूं। बाक़ी कुझु असांजा पंहिंजा पर्सनल केसिस बि हूंदा आहिनि जीअं कॉन्स्टिट्यूशनल लॉ थी वियो कमर्शियल थी वियो उन्हनि खे बि ॾिसंदा आहियूं। तव्हां फ्री केसिस बि वठंदा आहियो न? हाँ ऑब्वियसली अगर जेके असां सम्झूं था प्रो बोनो अगर को अफोर्ड नथो करे सघे त असां पंहिंजी फ्री सर्विसिस उन्हनि खे ॾींदा आहियूं। असांजी हिकु पूरी टीम आहे ओतिरी सच्चाई सां बिल्कुलु साईं बिल्कुलु छो त ॾिसो न असां यूके में असांखे इहो सेखारियो हुयो न त हमेशह पैसनि जे पोयूं न उन जे पोयूं न भॼिजो हमेशह तव्हां हक़ जी तव्हांखे ॻाल्हि करणी आहे सच जी ॻाल्हि करणी आहे ऐं ग़रीब मिसकीन जेको बि आहे माण्हू उनखे तव्हांखे हेल्प आउट करिणो आहे। सही इहा ई सोच आहे जेका ख़िदमत न अचे थी सियासत जो अधी हूअं बि इहो ई कॉन्सेप्ट आहे त माण्हुनि जी ख़िदमत कनि माण्हुनि में रिली मिली वञनि उन्हनि जा मसइला ॾिसनि कनि पर असां वटि कॉन्सेप्ट चेंज हूंदा आहिनि असां त सियासत न कयूं। असां वटि सियासत जो हिकिड़ो नओं रुख इख्तियार थियो आहे पहिरीं ईअं न हो हाणे वेझड़ाई में कुझु चंद साल थिया आहिनि जो नयूं पार्टियूं ऐं नवां माण्हू जेके आया आहिनि जिन सियासत खे ऐं सियासतदाननि खे तमामु घणो गंदो करे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु असां पंहिंजो तारीफ़ कराईंदे ई कॾहिं कॾहिं शर्म महसूसु कंदा आहियूं ऐं लिकाए छॾींदा आहियूं त न इहो न ॿुधायूं त असीं MNA आहियूं या असां सियासत में आहियूं। सियासत खे अगरि तव्हां सही रूप में ॾिसो त उहा आम माण्हूअ जी ख़िदमत आहे पर उहो तव्हां ते मूं ते डिपेंड इंसाननि ते डिपेंड थो करे न त तव्हां हिन शइ खे उपतो करे रखो या सुपतो करे रखो। असां हुनखे सही अगरि सिमट में हलायूं सही रस्ते ते हलायूं त यकीनन इबादत आहे पर अगरि तव्हां हुनखे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कंदो त पोइ सियासत पोइ कारी थी वई आहे। हक़ीक़त आहे शगुफ़्ता तव्हां मोहतरमा साहब दुबई में बि त रहियो? न मां दुबई में न रहियो इन करे ऐं ॿियो तव्हांजो वरी वेझड़ाई में असां ॾिसंदा आहियूं फरियाल सां तमामु घणी अटैचमेंट तव्हांजी रही आहे जीअं बि असांजी लेडी वर्कर खे कमु हूंदा आदि में त चवंदा आहिनि पहिरियां उहो नंढी दरगाह ते वञिबो पोइ वॾी दरगाह। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे अदी जी महिरबानी आहे ऐं अदी बि इहो आहे त पॉलिटिकली ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी में छो जो मां 85 खां वठी जॾहिं असांखे पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी में उहिदो मिलियो त मां लेडीज़ विंग में ई उहिदेदार रहियमि ऐं मां पैराशूटी न आहियां मां स्टेप बाय स्टेप डिस्ट्रिक्ट खां वठी पोइ स्टेप बाय स्टेप जेको आहे उहो मथे हिन वक़्तु सिंध जी प्रेसिडेंट आहियां लेडीज़ विंग जी। अच्छा उन ज़माने में काफ़ी फीमेल्स घटि हूंदियूं असेंबली में? हाँ असेंबली में तमामु घटि हूंदियूं 88 में ऐं पहिरियों दफ़ो MPA थी वियमि त उन वक़्तु असां तक़रीबन 4 पीपल्स पार्टी मां MPAs हुआसीं हिकिड़ी MQM जी हुई ऐं हिकिड़ी जेका आहे उहा मिनॉरिटी जी हुई 5-6 असां MPAs ऐं उन खां पोइ वरी बिल ख़तमु थी वियो हो पोइ हे मुशर्रफ जे दौर में जेको वरी नवां बिल पास थिया 2002 में उन में पोइ तादाद में वधाई वई लेडीज़ जी ऐं तरीक़ेकार बि थोरो चेंज थियो। उन ज़माने में कोई चैलेंजिस हुआ जेके तव्हां फेस कया? तमामु घणा। पहिरीं ॻाल्हि इहा त ॾिसो असां जेका पॉलिटिक्स कई हुई न त उन में असांखे इहो कॉन्सेप्ट कोन हो त मां पॉलिटिक्स कयां थी मां पीपल्स पार्टी में वञां थी त मूंखे सुभाणे MP MNA थियणो आहे मूंखे मिनिस्टर थियणो आहे तसवर में बि इहा ॻाल्हि कोन हुई पर हिन वक़्तु उहा शइ आहे त पॉलिटिक्स में तॾहिं ईंदसि जॾहिं तव्हां मूंखे MP जी सीट ॾींदो या MNA जी सीट ॾींदो या मूंखे सेनेटर ठाहींदो त पोइ असां पॉलिटिक्स में ईंदासीं। असां शर्त शुरू ते न आया हुआसीं असां इश्क में आया हुआसीं मोहबत में आया हुआसीं जेको आम माण्हूअ जे लाइ जेको कॉन्सेप्ट ॾिनो हुयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जेको विज़न ॾिनो हुयो उहो जेको जज़्बो असांजे अंदरि हुयो न उहो असांखे अॻिते खणी आयो लालच खणी न आई हुई असांखे ऐं उहो जज़्बो ई आहे जेको अॼु ॾींहं ताईं क़ाइम दाइम आहे ज़िंदगीअ में ऐं असां स्टिल अञा उन ई रोड ते बीठी आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां हिन रमज़ान भलारे महीने 11 जे रोज़े ते उन्हनि खां इहा ई दुआ कंदसि त मूंखे मरण घणी ताईं
इते ईअं ई कमिटमेंट सां बि छा ॻाल्हि आहे, इहा ई सचाई थी, छा ॻाल्हि आहे। कॉलर आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ सजाद, छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। असां मिस्त्री जमाली सऊदी अरब जिद्दा खां। ओहो अदा मिस्री, कहिड़ो हाल आहे? तव्हां सफ़ा मिस्री लॻा पिया आहियो। इन खां वधीक मिठा छा हूंदो? तव्हां प्रोग्राम खे 4 चंद हणी छॾिया आहिनि, असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। तव्हां स्क्रीन ते वापसि अची वियो साईं। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी भाउ, लख महिरबानी तव्हांजो। हा, ईअं सम्झो त सिंधी जो जेको चैनल आहिनि इहे तव्हां खां बग़ैर मना अधूरा हुआ। वॾी महिरबानी अदा, तव्हां वाकई मिस्त्री आहियो अदा। अच्छा, अॼु असांजा ॾाढा सुठा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। अदी शगुफ्ता जुमानी साहिबा आहिनि, अदा बैरिस्टर हालार वसाण आहिनि। को सवाल पुछणु चाहींदो, का ॻाल्हि करणु चाहींदो? जी बसि अदी खां इहो सुवालु आहे त तव्हां हिन पार्टीअ में रही केतिरा मुतमिन आहियो ऐं केतिरा तव्हां ग़रीबनि जो मदद कयो आहे ऐं तव्हां मुतमिन आहियो? महिरबानी, महिरबानी अदा मिस्री। मूंखे ॾे ॻाल्हि ते फ़ख़्रु बि आहे ऐं मूंखे ख़ुशी बि थिए थी। मां त मुंहिंजो तालुक़ु अहिड़ी पार्टी सां आहे जंहिं हमेशह ॾियण जी ॻाल्हि कई आहे, माण्हुनि खे इज़त बि ॾिनी आहे, माण्हुनि खे मोहबत बि ॾिनी आहे, माण्हुनि जा मसइला बि हल कया आहिनि। ऐं चाहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हुजे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे या मौजूदा क़यादत हुजे, ॾिसो असांजे लाइ चैलेंजिस तमामु घणा आहिनि। असांखे कॾहिं बि को बि शइ प्लेट में रखी न ॾिनी वई आहे। असां उहा पार्टी आहियूं जिन हमेशह जिदोजहद कई आहे हिन मुल्क खे बचाइण जे लाइ, हिन मुल्क जे पार्लियामानी निज़ाम खे बचाइण जे लाइ, हिन मुल्क जे आम माण्हू खे फैसिलिटेट करण जे लाइ। उन में मुख़्तलिफ़ मुश्किलातूं अचनि पियूं। उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त पाकिस्तान में का बि अहिड़ी पार्टी न आहे जंहिंजी क़यादत खे फांसी ते लटकायो वियो हुजे या रस्ते ते गोली हणी मारे छॾियो हुजे। छा आहे वजह? सिर्फ़ु इहा आहे त हिन मुल्क जी इस्तेहकाम ऐं बहबूद जे लाइ ॻाल्हायूं था, हिन मुल्क खे मज़बूत करण जी ॻाल्हि कयूं था। हीउ मुल्क मज़बूत तॾहिं थींदो जॾहिं मुल्क जो आम माण्हू मज़बूत हूंदो, जॾहिं मुल्क जे आम माण्हू जो पेट भरियलु हूंदो, जंहिं अगरि उन वटि अझो हूंदो, उनजो तन ढकियलु हूंदो, तब ही मुल्क मज़बूत थींदो न। ऐं हीअ वाहिद पार्टी आहे जंहिं कोशिशूं कयूं बि आहिनि, महिनतूं बि कयूं आहिनि ऐं साबित क़दम बि रही आहे। पर यकीनन मुख़्तलिफ़ मरहलनि में असांखे तमामु घणियूं मुश्किलातूं अचनि थियूं। असांखे अॻिते नथो वधी हलणु ॾिनो वञे, उनजा काफ़ी रीज़न्स आहिनि। ही अहिड़ो प्लेटफॉर्म कोन्हे जंहिं ते खुली ॻाल्हाए सघां, पर कोशिशि इहा आहे त हिननि सभिनी मुश्किलातुनि खे पार कंदे हिन मुल्क जी, हिन अवाम जी ख़िदमत करियूं ऐं हिन मुल्क खे मज़बूत करियूं। हालार भाउ, अॼुकल्ह असां ॾिसूं पिया त अॼु जेके ख़ासि तौर ते यंग जनरेशन अचे पई, तव्हां बि विटनेस आहियो हिन जा, अॻु में ॿार इतलाक़ करणु रेयर फैमिलीज़ मां रेयर माण्हू ईंदा हुया। हाणे हिकु त ॿार इतलाक़ घणा माण्हू वञनि था, ॿियो रुझान बि घणो थियो नौजवाननि जो वकालत वारे पासे ॾांहुं अचनि था। इन जो सबबु छा आहे? साईं, असां पाण जॾहिं ॾिसूं था पाकिस्तान जे कंट्री में हिते लीगल इशूज़ ॾाढा हाईलाइट था थियनि ऐं लीगल राइट्स माण्हू खे अगरि कंहिंखे डिफेंड करिणो आहे त थ्रू लीगल वे डिफेंड करिणो आहे। ऐं अॻु में माण्हू LLB ताईं महदूद हूंदा हुआ। हाणे जंहिं वटि अगरि सम्झनि था, अगरि उन वटि थोरी बि इक्विपमेंट आहे, रिसोर्सिस आहिनि, त हू चवंदा त असां ॿार बि करे अचूं। पहिरियों वधीक फोकस हूंदो LLB या मैक्सिमम LLM मास्टर्स कंदा हुआ। हाणे बारिट लॉ जो हिकु वजूहात इहा बि आहे त छो त हाणे पाकिस्तान में 2-3 इंस्टीट्यूट आहिनि जेके हिते बि कराइनि था। हाणे ब्लैक स्टोन आहे लाहौर में ऐं डेनिंग आहे कराची में। इन जो मतिलबु स्कूल ऑफ लंडन खां कराइनि था न? सही, इहा बारिट लॉ जी तव्हांखे डिग्री ॾींदा, पर इन जो इहो आहे त 4 जेके मॉड्यूल्स आहिनि, जेको एडवोकेसी थी वियो, सिविल ऐं क्रिमिनल लिटिगेशन ऐं प्रोफेशनल एथिक्स, उहे तव्हांखे UK में ॾियणा पवंदा कोर्सिस सब्जेक्ट्स। बाक़ी अवॉर्ड तव्हांखे डिग्री उहे ई ॾींदा, बाक़ी ॿिया सब्जेक्ट्स तव्हां हिते कयो। बाक़ी जेके तव्हां यूनिवर्सिटी ऑफ लंडन वारी ॻाल्हि पिया कयो, LLB जा कुझु इंस्टीट्यूट्स आहिनि जेके LLB वारी डिग्री जी, त इन जे करे माण्हू सम्झे थो त हिकु बैरिस्टर थी ईंदो आहे त माण्हू खे कॉन्फिडेंस अची वेंदो आहे ऐं जजिस सां उहो सही सां मुखातिब थी सघे थो, हुननि खे कन्विंस करे सघे थो पंहिंजी आर्ग्यूमेंट सां, त उहो उन जे जीअं हिसाब सां जजमेंट अचे। त मां सम्झां थो हिकु सुठी फील्ड आहे ऐं इलाही एप्रिसिएशेबल फील्ड आहे। हाणे 650 जे लॻभॻि बैरिस्टर्स आहिनि पूरे पाकिस्तान में। अच्छा, टोटल माशाल्लाह। उन 650 में हालार ख़ान बि हिकु आहे, माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हाणे स्टेप्स आहिनि न, जेके क़दम आहिनि न, उहे सिर्फ़ MP ताईं कोन रुकबा। प्रेडिक्शन कयां थी हाणे इंशाल्लाह मंसूर साहब ग़लति ख़्वाब कोन ॾिठो हो।
बसाण साहब जो ख्वाब जेको आहे न उहो इलाही वॾो आहे बसाण साहब अच्छा हू ॾाढा जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात थी आहे ॾाढा वॉर्म वेलकमिंग आहे उन्हनि जो जेको स्टाइल आहे सभु शयूं आहिनि ऐं हलार भाउ साहब जॾहिं मुलाक़ात थी त उहा हिकिड़ी ज़ाहिर उनसियत थिए थी वालदेन थिए थी ॻाल्हि किचन डालूं था ऐं अदी नसीम जेका आहे अलाए छा पई ठाहे अॼु चिकन मेथी पकोड़ा पकोड़ा अॼु पटाटनि जा न अॼु पटाटनि जा न बसरनि जा आहिनि आवाज़ अचे पियो अदी नसीम जो सही जी हा ॿुधायो हाँ रेसिपी ॿुधायो इंग्रेडिएंट्स ॿुधायो चिकन मेथी जा जी चिकन 1/2 किलो मेथी ॾही लूणु मिर्चूं हैड मसालो मलका जो इहो अदरक थूम अदरक जी कुटियल दाणा 1/2 किलो मुर्गी में केतिरी तव्हां मेथी विधी आहे हिकिड़ी जगह हू हुनजी बंच मिलंदी आहे पोइ हुनखे बॉइल कंदा आहियो या न उहो मां तव्हांखे हुनजो ॿुधायां थी हुनजो प्रोसेस बि पहिरीं हुनखे असां ज़ीरे खे ऑयल में गरम कंदासीं पोइ बसर विझी पोइ चिकन में जेको असां ॾही में पेस्ट ठाहींदासीं हल्दी जो हैड जो ऐं ॻाढ़ियनि मिर्चनि जो ॿियो दाणा सुका मिलाए इन में पोइ विझंदासीं पोइ हिनखे पोइ थोरी 5 मिनट जे लाइ भुने पोइ इहो मेथी विझंदासीं अच्छा त मेथी बॉइल करे विझंदा न मेथी ॿारनि खे बि तव्हां 8 वरनि जी ॿुधाई नंढड़ी त इहो ॿुधाईंदा हलूं त ॿारनि खे कोरोना जा केसिस वधंदा पिया वञनि अल्लाह रहम करे छॾे ॿारनि खे ऐं जेके एजेड आहिनि सही आहे अदी तव्हां ॾिठो अदी नसीम लाइ कहिड़ा कहिड़ा मसाला पे विधा जॾहिं हुन ॻाल्हि पे कई त तव्हां हिकदमि फोकस थी वियो लॻे थो बहितरीन कुक आहियो अल्हम्दुलिल्लाह ज़ाहिर आहे सियासत कुकिंग त नथी छॾ रहा मां सम्झां थो न सियासत तव्हां खां कुझु कोन थी छॾ रहा आहे सियासत तव्हां अगरि पंहिंजे सही रुख में रखी कयो त सियासत असांजूं काफ़ी भेणूं अहिड़ियूं आहिनि जेके सियासत बि कनि थियूं घर बि संभालिनि थियूं बच्चा बि संभालिनि थियूं ऐं किचन बि संभालिनि थियूं इहो टैलेंट सिर्फ़ फीमेल्स में आहे हा बिल्कुलु औरत खे कुदरत हिकु अहिड़ी कैपेसिटी ॾिनी आहे जेका उहा एट अ टाइम केतिरियूं ड्यूटियूं ॾिए थी उस्ताद बि थी वञे थी धोबी बि थी वञे थी बोरसियाणी बि थी वञे थी डॉक्टर बि थी वञे थी टीचर बि थी वञे थी प्लस में जेको आहे उहो हर शोबो जेको ज़िंदगी जो आहे उन में औरत हर लिहाज़ सां परफेक्टली उनखे फेस करे सघे थी सही अच्छा पहिरीं तव्हां वटि बि फीमेल्स जा इशू ईंदा हूंदा स्टार्ट में जॾहिं तव्हांजो करियर स्टार्ट थियो हींअर बि अचनि था त छा फ़र्क़ु आहे को अवेयरनेस आई आहे या न आई आहे ॾिसो अवेयरनेस आई आहे बिल्कुलु तमामु घणी आई आहे पर असां वटि शयुनि खे पॉज़िटिवली तमामु घटि थो ॾिठो वञे अगरि का औरत पंहिंजो हक़ु घुरे थी या पंहिंजे लाइ को प्रॉब्लम अगरि थिए थो त हुन जे लाइ ॻाल्हाए थी त उहो चवनि था त भई बेराह रवी जो शिकार थी वई आहे ऐं हीअ हाणे ॻाल्हाइण जहिड़ी थी आहे पर हाणे ईअं कोन्हे हर शइ जेका आहे उहा आहिस्ता आहिस्ता स्मूथली अॻिते वधंदी पहिरीं जॾहिं असां शुरू में पॉलिटिक्स में आया थी त लेडीज़ हुयूं पर तमामु घटि छो जो मार्शल जो दौर हो पर उन दौर में बि तमामु काफ़ी बहादुर औरतूं अहिड़ियूं हुयूं जंहिं ज़ियाउल हक़ जहिड़ी आमिर सां महाडो अटकायो ऐं हिन वक़्तु बि हिन उन टाइम ते यंग छोकिरियुनि जो अचणु थोरो घटि हूंदो पर हाणे त अल्हम्दुलिल्लाह जीअं जीअं वक़्तु हले पियो अवेयरनेस अचे पई माण्हुनि में ऐं सोशल मीडिया आहे ही मीडिया जेका त उन में का बि ॻाल्हि अहिड़ी कोन्हे जेका पाकिस्तान सां किथे कंहिंजी कुंड कुर्छ में हुजे उहा लिकी वञे तव्हां ताईं न पहुचे सघे इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं हींअर वक़्तु थियो आहे असां वटि नंढे ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसो पिया पंहिंजो रमज़ान ट्रांसमिशन ऐं असां सां गॾु ऐं असांजा नात ख़्वां साईं वसीम अब्बासी साहब असां गॾु कैसे वसीम भाई खैरियत से तबीयत ठीक है आपकी खैरियत से अल्हम्दुलिल्लाह आपसे हम नात भी सुनेंगे अभी बातों का सिलसिला जारी है इसको हम थोड़ा सा कंटिन्यू करते हैं उसके बाद हम आपके पास आते हैं हालार भा पॉलिटिक्स में अचण जो केतिरो शौक़ु आहे सही पॉलिटिक्स में अचण जो त इलाही शौक़ु आहे मां एमपीए थियण जो केतिरो शौक़ु आहे सही इलाही एमपी एमएनए सही फर्स्ट मां सम्झां थो तव्हांजे जेके तव्हांजो तक आहे उतां जा जेके बिल्कुलु सही मां चवंदुमि त उहो त पार्टी ते डिपेंड आहे एमएनए या एमपीए फर्स्ट मां चवंदुमि एज़ अ एक्सपीरियंस लाइ मां एमपीए ते वञा उते पंहिंजे पाण खे मां साबित कयां देन एमएनए इंशाल्लाह छा थींदो कहिड़ो कानून साज़ी कंदव छा मूड आहे तव्हांजो अगरि एमपीए थियो
के मिनिस्ट्री वारे पासे या ख़िदमत वारे पासे या काशी करण जो ख़्यालु रखो था? ॾिसो असां सम्झूं था त एजुकेशन जे निज़ाम खे अञा असांखे मज़ीद इम्प्रूव करिणो आहे। उन ते असां हिमल बि लॻा पिया आहियूं त मां ॿ टे लाइब्रेरीज़ इनॉग्रेट कयां थो रिसेंटली हिमल कंज़्यूमर कोर्ट में, ऐं उन सां गॾु असां कंप्यूटर लैब टेक्नोलॉजीज़ इंफ्रास्ट्रक्चर थी वई, रिसर्च एंड डेवलपमेंट थी वई। असां चऊं था त असां वटि इलाही कॉम्पिटिशन आहे हिते, ऐं अहिड़ा उहो माइंड सेट बि आहे, असां वटि टैलेंट बि आहे, बसि उन ते एग्ज़ीक्यूट असां नथा करे सघूं छो त असां वटि वसाइल न आहिनि, रिसोर्सिस न आहिनि। त उन जे करे अगरि इक्विपमेंट हर शइ मौजूदु हूंदी त मां सम्झां थो त असां कम्पीट करे सघूं था वेस्टर्न वर्ल्ड खां। त एजुकेशन थी वियो, हॉस्पिटल थी वियो, मां दौरा बि कंदो आहियां हॉस्पिटल जा, बिल्कुलु मिलंदो बि आहियां। मूं हिन डेंटल जो इनॉग्रेट बि कयो आहे पंहिंजे खैरपुर में, त मां ॾाढो इन शइ ते मां वधीक फोकस कंदो आहियां त जेके बि माण्हुनि जा इशूज़ हुजनि, ऐं तव्हां कानून साज़ी जी ॻाल्हि कई जे चाइल्ड प्रोटेक्शन कल्ह थियो आहे बिल पास, पर इहे ॿिया बि जेके आहिनि वुमेन राइट्स थी आहे, त इन ते बि असांजी एडवोकेसी असां करे सघूं था, इन में बि असां पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा करे सघूं था। इंटीरियर सिंध में तव्हां विज़िट कंदा रहंदा आहियो, यंगस्टर्स सां बि मिलंदा रहंदा आहियो, त एजुकेशन जो छा सिस्टम आहे अॼुकल्ह? इम्प्रूवमेंट आहे यंगस्टर्स में, का अवेयरनेस आहे? इन ते मां एप्रिशिएट कंदुमि सिंध हुकूमत खे, काफ़ी इंस्टीट्यूट्स आहिनि सुठा, पर अञा मज़ीद करण जी बहितर करण जी गुंजाइश आहे। माण्हू ईंदा आहिनि सही, चवंदा आहिनि असां वटि स्कूल आहे पर टीचर्स न आहिनि, त उन्हनि ते वरी पोइ असांखे हायर अथॉरिटी सां ॻाल्हाइणो पवंदो आहे। पर इहो छो हुजे? जॾहिं अगरि तव्हां वटि स्कूल आहे त टीचर बि उते मौजूदु हुजे त इन सां बहितरी थींदी आवाम जी, आवाम बि ख़ुशि हूंदो। मंजूर साहब सां केतिरी कचहरी थींदी आहे? कचहरी दोस्तनि वारी आहे या ख़ौफ़ वारी आहे या फ्रैंक आहे? न साईं, असां इलाही फ्रैंक आहियूं, असां इलाही फ्रैंक आहियूं, मतिलबु त ईअं सम्झो त हिक ॿिए खे गाना बि ॿुधाईंदा आहियूं। त सुठो। पसंदीदा तव्हांजा कहिड़ा? मंजूर साहब जा कहिड़ा पसंदीदा गाना? साईं वालिद साहब त ॿुधंदो आहे ॾाढा पुराणा गाना, असां वरी नया गाना ॿुधाईंदा आहियूं, मॉडर्न जेके हलनि था। पोइ कानून साज़ी से तव्हां डिस्कस त कंदा हूंदा, अगरि अहिड़ी का ॻाल्हि हूंदी तव्हांखे कॉल कंदा, यार ॿुधाए छा पियो? ऑब्वियसली, छो त हिकु लीगल अगरि हुनखे का इंफॉर्मेशन रिक्वायर्ड आहे, जीअं असां इकामे जो केस आहे, इहो मां ॾिसंदो आहियां, इकामे जो केस आहे जेको हले थो, या डिलिमिटेशन जो हुयो 2018 जी इलेक्शन में, मुंहिंजे फादर सां कंसर्न हुयो, मां पियो ॾिसां हाई कोर्ट में, त मतिलबु ऑब्वियसली उहो त असांजी डिस्कशन थींदी आहे लॉ जे, पर हूअं बि फ्रेंडली टर्म, छो त मां सम्झां थो पीउ ऐं पुट जो रिलेशनशिप इलाही क्लोज़ हुजणु खपे। अगरि तव्हांखे सक्सेसफुल थियणो आहे, उन वांगुरु थियणो आहे, त मां काफ़ी सिखंदो आहियां पंहिंजे वालिद साहब खां। नेक्स्ट ईयर असां ख़्वाब पुछंदासीं तव्हांखां, ख़्वाब हुजे या प्रेडिक्शन हुजे, ज़ाहिर एक्सपीरियंस सां शयूं वास्ते। बिल्कुलु साईं, सही था चओ। आदिशा गुप्ता, रमज़ान कीअं गुज़ारींदा आहियो? पॉलिटिकल एक्टिविटीज़ बि हूंदियूं ऐं मसरूफ़ियत बि घर मां बि? जी बिल्कुलु। एक्चुअली मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे रमज़ान में ख़ासि करे, त हूअं त असां 11 महीना त असांजी एतिरी जिदोजहद रहे थी, असांखे को मोकल जो ॾींहुं कोन हूंदो आहे, इवन आचर जो ॾींहुं, संडे जो ॾींहुं बि जेको हूंदो आहे उहो मोकल न हूंदी आहे असांखे। पर ऐं मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश हूंदी आहे त रमज़ान जो जेको महीनो आहे उहो पुरसुकून घर में, अंदरि माण्हू पंहिंजे कमरे में अलाह ऐं हुनजे रसूल खे क़ुरान शरीफ़ नमाज़ इहो करे। पर ज़ाहिर आहे माण्हुनि जा जेके मसइला थियनि था, या माण्हुनि खे जेका अगरि का ज़रूरत पवे थी असांजी, त उहा बि त हिकिड़ी इबादत आहे न। पर कोशिशि इहा हूंदी आहे मुंहिंजी त मां फजर पढ़ी, जेको सुबुह जो आगाज़ थिए थो, फजर पढ़ी उहो क़ुरान शरीफ़ ई पढ़ंदी आहियां, क़ुरान शरीफ़ पढ़ी जेसि ताईं निंड अचे त थोरी देरि सुम्ही रहंदी आहियां, वरी उहो ई 1 बजे उथी वरी नमाज़, वरी थोरो ऐं उन खां पोइ जेकर इजलास आहे त इजलास में यकीनन वञिणो थो पवे। पर हिन वक़्तु इजलास त अहिड़ो इजलास आहे जो हिन मुल्क जे पार्लियामेंट सां मज़ाक़ आहे वॾो। एतिरो अफ़सोस थो थिए, मुंहिंजो ई शायदि 2002 खां वठी कंटिन्यूटी हिकिड़ो चोथों टेन्योर आहे मुंहिंजो नेशनल असेंबली में। पर हिन वक़्तु जेका हालात पार्लियामेंट जा आहिनि, मां कसम खणी थी चवां त वल्लाह अफ़सोस थो थिए त हिन मुल्क जी एॾो वॾो इदारो ऐं जंहिंखे हलाइण जे लाइ न तरीक़ेकार आहे, न माण्हू सिंसियर आहिनि, ऐं ज़ाहिर सिलेक्टेड ई हूंदो आहे न, इलेक्टेड ऐं सिलेक्टेड में त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। वरी नेक्स्ट असां डिबेट रखंदासीं। नाथख़वानी त कंदा आहियो, मां तव्हांखे ॿुधो आहे, नाथख़वानी कंदा आहियो दी? हा, मां मिलाद कराईंदी आहियां पंहिंजे घर में, मां मजलिस कराईंदी आहियां पंहिंजे घर में। हा, ही त हाणे अॼु त अक़ीदत आहे, हिन में आवाज़ अंदाज़ कहिड़ो हुजे, बबोल थी वञे। अदी शगुफ्ता जे आवाज़ में हलार बा बबोल थी वञे, तव्हां सपोर्ट कयो था। बिल्कुलु मौक़ो बि आहे।
पढ़ियो कोने आज खड़ी हकीकत है ना आवाज अंदाज हर किने पंहिंजो वरी ॿिए के दफ़े हलो ठीक है अच्छा आदि माशाल्लाह मसरूफियत सब शयूं आहिनि पर ज़ाहिरा इंसान खे पंहिंजो बि एहतिसाब कबो आहे तव्हां केतिरा सेटिस्फाइड आहियो तव्हां मिनिस्टर रहियो हिन पार्टी में रहियो तव्हां आवाम खे केतिरो तव्हां सेटिस्फाई करे सघियो कोशिशि त हूंदी आहे त सभिनी सां इंसाफ़ रखण वारो मुंहिंजो रब आहे और इंसान जे हथ में न आहे त उहो इंसाफ़ करे सघे कोशिशि त करे ऐं कॾहिं इहो कोशिशि बि न कजो त तव्हां मुनसिफ़ थियो ऐं तव्हां इंसाफ़ कयो तव्हां मददगार आहियो तव्हां मदद कयो ऐं मुंहिंजी इहा कोशिशि रही त जिथे जंहिंजो हक़ु आहे उनखे उहो हक़ु मिलणु खपे पर शायदि मां उहे शयूं प्रॉपर उन्हनि माण्हुनि ताईं शायदि न पहुचाए सघी हूंदसि जिन जी ज़रूरत हुई छो जो वसाइल तमामु घटि आहिनि ऐं कोशिशि अञा बि जारी आहे त हक़दारनि खे हक़ु ॾेई सघूं जेतिरो थी सघियो आहे आख़िरी लम्हान छा मैसेज हूंदो असांजे ॾिसण वारनि जे लाइ मैसेज मम्मो मिसकिन जो छा थी सघे थो बसि इहो ई आहे त जंहिंसां बि रहो जिथे बि रहो पंहिंजी कमिटमेंट में रहो सचाई सां रहो ऐं तव्हांजी कमिटमेंट अगरि पॉज़िटिव आहे त रब्बुल आलमीन तव्हांजी मदद करे थो तव्हां उन मंज़िल ते बि पहुचो था ऐं तव्हां जंहिं मक़सद जे लाइ आया आहियो त उहो मक़सद बि तव्हां हासिलु करे सघो था असल शइ आहे कमिटमेंट जी त कमिटमेंट तव्हांजी जेका उहा पॉज़िटिव हुजणु खपे जंहिं बि शइ सां हुजे सही बैरिस्टर हालार मंज़ूर वसण बा सही मां मैसेज इहो ई चवंदुमि त यंगस्टर्स सां बिल्कुलु मां मुखातिबु थींदुमि कि नेवर लूज़ होप नेवर गिव अप तव्हां फ्यूचर आहियो पाकिस्तान जे लाइ 10-15 ईयर्स में इंशाअल्लाह पाकिस्तान खे अॻिते मज़ीद तरक़ी जे तरफ़ रुझान असांखे करिणो आहे ऐं होपफुली मुंहिंजो नेक तमन्ना तव्हां सभिनि भाइरनि सां जीअं तव्हां असांखे अॼु इनवाइट कयो ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान खे मां मज़ीद फ्यूचर ब्राइट ॾिसां थो इंशाअल्लाह ताला ख्वाब न आहे पर रियलिटी इंशाअल्लाह असां प्रेडिक्शन कयूं असांखे बि तव्हांजो फ्यूचर सुठो नज़र थो अचे वरी महिरबानी बैरिस्टर हालार भाउ तव्हांजी ऐं विश यू ऑल द बेस्ट ऐं काफ़ी अॻियां तव्हां काफ़ी यंग आहियो इंशाअल्लाह अॻियां वधंदो अदी थैंक यू वेरी मच ॾाढो सुठो लॻो टाइम ॾिसो कीअं ख़तमु थियो ख़बर मूंखे सुठो लॻो त मूंखे मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई जी त तव्हां सां हिकिड़ो प्रोग्राम थियणु खपे मुंहिंजो सालनि खां ख़्वाहिश हुई अल्हम्दुलिल्लाह ॾिसो हिन रमज़ान में पूरी महिरबानी अदीशा गुफ्ता इंशाअल्लाह ताला ये कचेरियूं थींदियूं रहंदियूं तव्हां सां अदा हालार सां अबाई साहब सां इहे थींदा रहंदा इहे मेला वरी मचंदा इंशाअल्लाह जी दोस्तों हींअर वक़्तु थियो आहे असां वटि न्यूज़ ब्रेक जो मिलूं था न्यूज़ ब्रेक खां पोइ नात असां ॿुधीसीं ब्रेक खां पहिरीं असांजे गुलाम साबिर यूसुफ़ी भाग आहे बहुत अच्छा क्या बात है मेहमाननि खे मिलाइण खां पहिरीं मां पंहिंजो वॉर्ड्रोब जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि मुंहिंजो जेको अॼु जो वॉर्ड्रोब आहे उहो मंतहा वारनि जो आहे मंतहा बाय आतिफ़ शहज़ाद ऐं हिननि जो जेको वॉर्ड्रोब आहे हिननि जो जेको मटीरियल आहे उहो इलाही सॉफ्ट आहे लॉन जो मटीरियल आहे एम्ब्रॉयड्री बि आहे काफ़ी सारा कलर्स आहिनि तव्हां इन्हनि खे फेसबुक ते बि फॉलो करे सघो था इंस्टाग्राम ते बि अवेलेबल आहे ऑनलाइन होम डिलीवरी सर्विस बि हिननि जी आहे तव्हां हिन सां कॉन्टेक्ट करे सघो था मंतहा बाय आतिफ़ शहज़ाद हे पंजा जी अॼु असांजा ॾाढा मौज़ूज़ महिमान आहिनि ऐं उन्हनि खे असां मुख़्तलिफ़ चैनल्स ते ॾिसंदा पिया अचूं ऐं उन्हनि खे ॿुधंदा पिया अचूं ॾाढा अवेयरनेस जा प्रोग्राम्स उन्हनि कया तमामु सुहिणे अंदाज़ सां उन्हनि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स कया अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि तमामु माया नाज़ तमामु बहितरीनु कानूनदान असां सां गॾु मौजूदु आहिनि ख्वाजा नवीद साहब कैसे ख्वाजा साहब खैरियत से अल्लाह का शुक्र है सर आपको रिटायर्ड जस्टिस कहें आपको एडवोकेट ख्वाजा नवीद कहें आपको दोस्त ख्वाजा नवीद कहें क्या कहें क्योंकि आप बहुत एनर्जेटिक माशाल्लाह कैसे ख्वाजा साहब ठीक है शुक्र है अल्लाह का तबीयत ठीक है आपकी अल्लाह का शुक्र है प्रैक्टिस चल रही है अभी जबरदस्त सर इस तरफ उस तरफ दोनों तरफ आपने देख लिए जी दोनों तरफ बेहतर लगा जी सर ख्वाजा साहब कौन सा तरफ बेहतर था सर एज ए जज जो था ना लोग पूछते हैं हाँ आमदनी तो वकालत में बहुत ज़्यादा है हाँ लेकिन उसमें क्या था कि एक जॉब सेटिस्फेक्शन होती है हाँ कि आप जब बैठते हैं ना हाँ तो मुझे जो फील होता था तो मैं कुछ डिलीवर करके आता था हाँ अब ये है कि मुझे रिलीफ लेनी होती है दूसरे से मांगनी होती है सही तो मांगने में और देने में बड़ा फर्क तो है तो उसमें एज ए जज जो था मेरी पोजीशन देने वाली थी सही तो आई यूज्ड टू एंजॉय
किसी का प्रॉब्लम सॉल्व करके, कोई 2 मियाँ बीवी को मिला के, किसी का बच्चा माँ को दिला के, मतलब मुझे इतना सुकून मिलता था क्या बात कि बंदे को अगर लाखों रुपए भी फीस मिल जाए सही, तो उसमें वो मज़ा नहीं है जो मैं ऑर्डर करके आता था। और मज़े की बात यह है सर कि मैंने कोई तकरीबन 2200 के करीब केस डिसाइड किए माशाल्लाह। और उसमें कितने अरसे में ख्वाजा साहब? सर 1 साल में। 1 साल में 2200? और सबसे बड़ी बात जो बताऊं वो ये है कि 150 मेरे केसेस जजमेंट्स जी, सारे लॉ जर्नल्स हमारे होते हैं, क्रिमिनल लॉ जर्नल, इसके बाद आपका PLD है जी, और कितने PLJ है जी, तो उसमें रिपोर्ट हुए हैं 150 से ज़्यादा केसेस जो कि प्रेसिडेंट्स बने हैं और आज तक पेश होते हैं। सही। तो अब वो बल्कि मैं, कोई एक दोस्त है हमारा, वो सारी जजमेंट्स को जमा करके कंपाइल करके उसकी बुक छाप रहा है। अच्छा। रिपोर्टेड केसेस ऑफ जस्टिस ख्वाजा नवीद अहमद। किस टाइप के केसेस आपके पास ज़्यादा आते हैं? बेटा मैंने जो किए हैं वो ज़्यादातर तो उस ज़माने में हर चीज़ पे किए हैं। अच्छा। फैमिली लॉस पे किए हैं, गार्जियन एंड वार्ड्स पे किए हैं, कंपनसेशन पे किए हैं, रेंट के किए हैं। और रेंट का तो सर मैंने ऐसा फार्मूला बना दिया था कि अब चाहे के बरोई साहब को भी कब्र से ले आए, फैसला वही होगा। वो क्या था कि अगर आप टेनेंट हैं रेजिडेंशियल हाउस के, तो मैं कहता था 1 ईयर टाइम ग्रांटेड और 1 साल के अंदर अंदर आपको चाबी देनी है और साल का किराया देना है। और अच्छा, कई लैंडलॉर्ड कहते थे कि नहीं जी इतना टाइम दे रहे हैं। मैं क्या, मेरी बात सुन, अगर आज मैंने डेट दे दी तो ये केस दोबारा लगेगा साल बाद। और नंबर 2, टेनेंट जब कहता था कि साहब हम, तो मैं उसे कहता था बात सुनो, स्टेट एजेंसी वाले को ना कमीशन देते हो और 11 महीने का एग्रीमेंट करते हो किराए का। सही। मैं बगैर कमीशन के तुम्हें साल दे रहा हूँ, जाओ मौज करो, साल में दूसरा घर ढूंढ लो। और पता है ये साल क्यों देता था जी? इसलिए कि लोगों के बच्चे उस मोहल्ले के स्कूल में पढ़ रहे होते हैं। सही। अब आप उसको मकान से निकाल दो, वो बच्चों का साल ही डिस्टर्ब हो जाएगा। कोई बच्चे उस मोहल्ले की मस्जिद में कुरान शरीफ पढ़ रहे हैं, किसी का 26वां पारा है, किसी का 27वां है, अब आपने डिस्टर्ब कर दिया, वो बच्चा दूसरी जगह जाके पढ़ेगा ही नहीं। तो ये होता था। ये हो दूसरा जो कंसिडरेशन थी कि जब लोगों ने मकान किराए पे लिए थे तो लैंडलॉर्ड 5,000 10,000 रुपये मांगता था डिपॉजिट के। सही। अब इस ज़माने में मांगता है 50,000 1 लाख। सही। तो जो एक वर्कर बेचारा खड्डी के ऊपर टेक्सटाइल मिल में काम कर रहा है, उसे तो कोई ऊपर से आमदनी आनी नहीं है, पेशकार वाली या पटवारी वाली या वो, उसे तो तनख्वाह ही आनी है। तो उसे 1 साल का टाइम दूँ ताकि वो 50,000 रुपये ओवर टाइम लगा के या कोई और काम करके जमा कर ले, ताकि उसके बच्चे जो हैं वो रोड पे ना आ जाएं, सही, अपनी मर्जी का मकान ले लें। ये थी कंसिडरेशन। और अगर कमर्शियल जगह है तो 2 साल का टाइम। तो 2 साल का इसलिए देता था कि एक तो उसका रोजगार है, दूसरा वो जो सामान उसका पड़ा हुआ इन्वेंट्री, अगर वो रातों रात बेचेगा तो वो तो कबाड़ियों के मूल पे जाएगा। सही बात। अब 2 साल में आराम से बेच ले और लोगों को मतलब किराए पे जगह लेके हम ख्वाजा साहब से राब्ता कर इतने केस डिसाइड किए। एक दिन वो रेंट ब्रांच का सुपरिटेंडेंट कहने लगा सर हमारी तो अलमारी खाली हो गई है। अच्छा ख्वाजा साहब, इसको हम आगे ले चलते हैं। वाहिद लाशरी हमारे बहुत बड़े सिंगर भी हैं, बहुत अच्छे क्लासिकल भी हैं। क्लासिकल सिंगर ज़्यादातर कौन से केड़ा गाया था? क्लासिकल गाया या बेसिक सिक्ख्या ते दोस्त क्लासिकल हुंदी आहे, उन्हीं खां पोइ नीम क्लासिकल गज़ल। केड़ी उम्र केड़ी एज में तव्हां जेको 96 में ही शुरू कयो? अच्छा, तव्हां रियाज़ कयो इन जो, तालीम वरती इन जी बाक़ायदा? मुंहिंजो भाउ आहे वॾो उस्ताद बि आहे, उस्ताद हनीफ लाशरी, उन्हीं खां बाक़ायदा सिक्ख्या वरिती। अच्छा। उन सां गॾु गॾु पंहिंजी एजुकेशन भी जारी रखी, वरी जॉब, वरी शौक़ु हुयो हिकिड़ो, उनखे कंटिन्यू रखियोसीं। जी माशाल्लाह। वाहिद भाउ ॾाढा ज़बरदस्त इंजीनियर बि आहियो, पोइ इंजीनियरिंग खे छॾे वरी तव्हां मौसीक़ी न हलायो। छॾी छो? पर उते नज़र घटि आया उन्हनि सां, असांखे तव्हां वधि में वधि नज़र आया। उहा फील्ड वरी टीवी ते नज़र कोन थी अचे न, हीअ त शइ अचे थी। रमज़ान कीअं पियो हले? ख़ैर सां? फर्स्ट क्लास। रोज़ा वोज़ा रखो पिया? हाँ पक्का है? टीवी तरफ चढ़ने जहिड़ी ॻाल्हि है। वैसे तो बहुत सारे आपके पास भी आते होंगे सर कि सर वो जीअं माण्हू चवंदा आहिनि ते रोज़ा आहे कि लॻंदा त नहीं पिया कि रखिया में लॻ से ते को कीअं लॻंदी, वो भी उन्हें ते को फील नथी से ना। हाँ न पर वो माना रोज़ा है आजकल रोजे आसान है। हाँ सर बहुत आसान है, खासतौर पे सहरी का इंतजार, खासतौर पे जो रखता है तो वो मतलब उसको ज्यादा आसान लगते हैं।
जो नहीं रखता उसको मुश्किल लगता है। हाँ अच्छा ख्वाजा साहब, रमज़ान में प्रैक्टिस किस तरह से करते हैं? सर रमज़ान में फिर हमने ये कर दिया, कोर्ट के टाइमिंग्स भी तकरीबन 1 बजे कोर्ट ख़त्म हो जाती है। हमने चैम्बर शुरू कर दिया 3 बजे से 6 बजे तक, मैटनी शो। हाँ 6 बजे छुट्टी कर देते हैं, फिर शाम को आ जाते हैं घर अफ्तारी करके, फिर तरावी जिसने पढ़नी है पढ़े, जिसने नहीं पढ़नी टीवी देख ले। तो आपकी फील्ड में क्रिमिनल्स भी होते हैं, बड़े अजीब क्रिमिनल्स भी का भी सामना आपको फेस करना पड़ता होगा, कोई ऐसा वाकया याद है? सर जी कोई एक वाकया वाकई भरे पड़े हैं। दुश्मन हो गया हो आपका कोई? नहीं अल्लाह ना करे, पर्सनल नहीं होते, बाकी वो जाहिर है क्योंकि हम केस को केस समझ के लड़ते हैं, पार्टी नहीं बनते। जो लोग मुलजम के साथ पार्टी बन जाते हैं और दूसरी पार्टी के साथ वो कर देते हैं, तो वो जो है ना वो फिर उसमें आप इन्वॉल्व हो जाते हैं। तो इन्वॉल्व नहीं होना, अपने आप को कोर्ट तक कन्फाइन रखें, केस तक कन्फाइन रखें। लेकिन दूसरे लोग तो इन्वॉल्व हो जाते हैं ना। हाँ तो वो जो फिर होते हैं तो फिर गलती करते हैं ना वो उसमें। अच्छा वाकया मैंने पूछा बड़ा मजे का, चले जी इस्लामाबाद गया तो एक वहाँ के बहुत बड़े कोई वो मुसलमान का ग्रुप था, तो वो मुझे अपना वो समझ रहा था मैं इनको जानता नहीं हूँ जी, तो मुझे तो पहले ही बता दिया गया था कि ये कौन है। तो वो खैर मिला वो मुझे टीवी से शायद पहचानता था, तो बड़ी रिस्पेक्ट दे रहा था, मैंने भी उसको बड़ी रिस्पेक्ट दी। मुझे कहता है कि ख्वाजा साहब साढ़े उत्ते 90 FIR ने। ओहो, तो मैंने कहा माशाल्लाह माशाल्लाह। फिर उसके अगला जुमला उसने कहा कि साडा रिकॉर्ड है, असी अज तक थाने विच मुलजम बन के गए हैं, कभी मुद्दे ही बन के नहीं गए। यानी मार कर ही जाते हैं, मार खा के नहीं जाते। जैसे आपको 1 मिनट लगा है ना बात समझने में, मुझे भी उसकी बात समझने में 1.5 मिनट लगा। ये क्या कह रहा है? सही। उसके फौरन बाद मैंने कहा ये क्या कह रहा है? आदी हो गया था वो। ये कह रहा था कि असली हमेशा मुलजम बन के जाते हैं, मुद्दे ही बन के नहीं गए। तो तुसी भी उन्होंने दस देना कि भाई वो बता रही है कि जिता रही है, मतलब वो अपना तारुफ कर रहा है। हर किसी का अपना अपना स्टाइल है ना जी। बिल्कुल बिल्कुल, उसके लिए ये ऑनर थी। हाँ सही। अच्छा वाहिद भाई ने भी कुछ तैयार किया है, कलाम है इनका एक माशाल्लाह, हमदा है जी वाहिद भाई। हमदिया बैत लतीफ़ साईं जो, लतीफ़ साईं जो सुरा अमन कल्याण शुरू में रिसाले जो पहिरियों बैत साईं जी। ख्वाजा साहब प्रोग्राम करते थे, क्या रिस्पांस मिलता था? अपनी अदालत बनाई हुई थी सर, वो इतना पॉपुलर था प्रोग्राम, बल्कि जब मैंने शुरू किया ना जी, बड़ी मुझे भी हर्डल्स आई। हाँ। लोगों ने कभी ने कहा ये तो देखे ये अदालत बनाई हुई है और ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कर रहे हैं, ये कर रहे हैं। लोगों को समझाने में टाइम लगा कि ये एजुकेशनल प्रोग्राम है, इसका मकसद ये है लोगों को अवेयरनेस पहुंचाना कि अगर आपके घर में ये वाला झगड़ा है तो आप चाहे सुप्रीम कोर्ट तक चले जाएं, फैसला यही होगा, तो बेहतर है घर में कर लो। सही। तो वो फिर लोगों ने किया, वो इतना पॉपुलर हुआ कि बाकायदा लोग ना सुबह वो हाई कोर्ट में पिटिशनें लेके आ जाते थे कि हम खुद देखते थे सर, अगर ये मसला हो जाए तो क्या करना है, ख्वाजा साहब से सीख लेते। तो बहुत लोगों को फायदे हुए। मेरा एक दोस्त है, वो बल्कि किसी बड़े अखबार में रिपोर्टर भी था, तो उनकी भांजियाँ वहाँ रहती थी कोयटा में, तो मैंने इनहेरिटेंस का लॉ बताया तो उनको समझ आई, तो उन्होंने जनाब अली वो जब क्लेम किया तो उन दोनों बहनों को 80 लाख रुपए मिल गए। वो दुकानें थी कोई जिसमें उनका शेयर था, उनको पता ही नहीं था। सही। तो इस तरह लोगों के बड़े फायदे हो गए। कितना अर्सा ये प्रोग्राम चला? ये चला है जी अपना 2001 या 2 में हमने शुरू किया था। अच्छा। फिर 2007 में जब मैं जज बना तो फिर वो बंद करना पड़ा, बल्कि उससे पहले एडवोकेट जनरल। अब इंशाल्लाह शुरू करेंगे। अभी करना था तो वो कोविड की वजह से ना, क्योंकि हम वो जमा करते हैं बंदे 40-50। कॉलर है हमारे साथ, देखें कौन कहाँ से। हेलो वालेकुम अस्सलाम भा केर साईं, कोरोना जी सूरत हाल जे बारे में मुअज़्ज़िज़ महिमान बि ॻाल्हाइनि ऐं अव्हां जी ॻाल्हि ॿुधी वञे थी, अव्हां बि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जी SOP जे बारे में तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो भा। साईं अल्ताफ़ ख़ान सराई पियो ॻाल्हायां दादू खां। अल्ताफ़ ख़ान साईं 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 अल्ताफ़ सराई आवाज़ मूं सुञातो आहे। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सर तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि था माण्हू ऐं महिमाननि खे चओ त SOP जे बारे में ॿुधाइनि। ज़रूरु, वॾी महिरबानी ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई अल्ताफ़ ख़ान त SOP ते अमल कनि माण्हू। ॻाल्हि जेकॾहिं ॿुधनि था सम्झनि था त जेतिरी बि कोरोना जा हींअर केसिस वधनि था त हुन में वधि में वधि एहतियात आहे, मास्क आहे, हैंड सैनिटाइज़र आहे ऐं सोशल डिस्टेंसिंग।
सोशल डिस्टेंसिंग सर मुमकिन तो कम लगता है। बस बात बताऊं, पुलिस वाले सबको पकड़ के थाने में एक इलाके में डाल देते हैं। मैंने ये आपने भी ये देखा वो सोशल डिस्टेंसिंग ना रखने पे 26-27 बंदे गिरफ्तार करके सबको एक मोबाइल में लग के 14x14 का कमरा था, पता नहीं उसमें सारे डाले हुए थे और नीचे लिखा हुआ था कि इन पे इल्जाम ये है कि इन्होंने सोशल डिस्टेंसिंग मेंटेन नहीं किया। मैंने कहा ये पाकिस्तान में हो सकता है और उस पुलिस वाले को निशान हैदर देना चाहिए। यकीन। अच्छा ख्वाजा साहब, आप नेब के भी केसेस अभी लुक आफ्टर कर रहे हैं, खाकान अब्बासी साहब को भी आप डील कर रहे हैं यहाँ पे अगर कोई उनके मसले मसाइल होते हैं, तो क्या फ़र्क होता है पॉलिटिशियन का केस लड़ने में? मीडिया भी आपको मतलब वॉच कर रही होती है सारी चीज़ों, और आम आदमी का केस? सर मैंने आसफ जरदारी साहब के जो केसेस हैं 1989 से शुरू किए हैं। 1990 में कैंप फायरिंग केस हुए थे कराची में, जो अल्ताफ हुसैन के आने पे कैंप लगे थे तो उनके ऊपर एट ए टाइम फायरिंग हुई थी। उसमें PSF के लड़के पकड़े गए थे बहुत सारे, तो 22 लोग कत्ल हुए थे। उसमें आसफ जरदारी साहब मुलजम थे, कायम अली शाह साहब, मंजूर वसांत साहब, शाहनवाज जुनेजो साहब, ये सारों को वो जाम सादक साहब थे ना बादशाह, तो उसने सबको डाल दिया। तो वो फिर हमने कई साल 11 साल लड़े हैं और वो सारे माशाल्लाह सबको बरी कराए। उसमें जो यंग लड़के थे उसमें बिलाल था, अहमद रूफी था, सलीमुद्दीन सल्लू था, वो सारे उस वक्त की जो पूरी कमांड थी PSF की वो को एक्यूज थी। अब आजकल ये जो मॉडल कोर्स भी अच्छा काम किया इन्होंने, मॉडल कोर्ट ने बड़ा अच्छा काम किया है सर, इन्होंने कम से कम क्विक सर्विस की है। अब चाहे वो इधर फैसला हुआ है या उधर हुआ है, फैसला हुआ जो ट्रायल कोर्ट में 11 साल ड्रैग होता था वो 11 दिन में हो गया। उसके बाद अब उसने हाई कोर्ट में जाना है, फिर सुप्रीम कोर्ट जाना है, तो 11 साल बच गए, अब आगे के साल गुजार ले। सही। अच्छा ख्वाजा साहब, आपको कितना अर्सा हो गया वकालत? सर अभी 45 साल 89 से तो आपने बताया था जी। मैं 1975 में एनरोल हुआ जी। अच्छा। हाँ जी, तो 77 में हाई कोर्ट में हुआ और 1988 में सुप्रीम कोर्ट में हुआ। घर वाली बात हो जाती है बहुत सारे। अभी तो बात ये है कि जितने लोग हैं ऑलमोस्ट मुझसे जूनियर ही हैं, क्योंकि जब मैं हाई कोर्ट का जज था अभी जितने भी लोग अब आते हैं ये सब मेरे पास अपीयर होते रहे हैं एज ए जज। पहला रोजा याद है? हाँ, मैंने कोई 5 साल की उम्र में रखा था। अच्छा। जी। उस जमाने में गर्मियों में रोजे आते थे। अब फिर दोबारा गर्मियों की तरफ जा रहे हैं। तो मुझे याद है मैंने रखा था रोजा। जी। कैसा गुजरा? पूरा रखा या कोई आधा दिन मेरी अम्मी ने सुला दिया था और पता नहीं रोजा तो पूरा ही रखा था। हाँ, तो वो काफी उन्होंने फिर वो कमरा जो है उस जमाने में एयर कंडीशन तो होते नहीं थे, तो पंखा वंखा चला के मेरी अम्मी ने वो मलबल का दुपट्टा था अम्मी का, वो गीला करके मेरे ऊपर डाला था। मुझे वो याद है सारा। वो साथ बैठी रही थी कि भाई इसका रोजा पूरा हो जाए। तहां के पहले रोजो याद हूंदो वाहिद? ना मूंखे याद कोन्हे यार। न सफ़ा एतिरी नंढी उमिरि में रखियो वेंदा। 5 सालनि वारी कॾहिं ॻाल्हि यादि रहंदी? याद ही नहीं, वो मुझे तो याद इसलिए है कि वो बार बार रिपीट होती रही है लाइफ में ना। हाँ एग्जैक्टली। बड़े सुनाते थे किस्सा, फिर वो बंदे में दिमाग में बैठ जाता है। मूंखे एतिरो यादि आहे, मूं रोज़ो रखियो पर वो पूरो न करे सघियुसि। सही। तव्हां अॼु ॾींहुं वाइदो पूरो न कयो, रोज़ो कोर्ट ते ॻाल्हायो दोस्तनि जीअं फ़ोन कई तो कोर्ट ते ज़ाहिर है ये कुदरती आफत आती हैं होती हैं, लेकिन इसमें गवर्नेंस का बड़ा हाथ होता है। गुड गवर्नेंस हो उसको आप कम से कम लेवल पर ले जा सकते हैं, घट में घट तव्हां उनके करे सघो था। अब ये देखें ना, हम बहुत बड़ा बेड लक, जनूबी अफ्रीका के 2 बड़े एटमिक मुल्क हैं। सही। भारत है, पाकिस्तान है, दुनिया में पहचाने जाते हैं। जनूबी एशिया के भारत में तो हालात बड़े खराब है। शुक्र है अल्लाह ताला का कि हम लोग बचे हुए हैं। गवर्नेंस पे मैं आ रहा हूँ। सही कल आपने देखा होगा वो उन्होंने जो शमशान घाट, हाँ सर, एक साथ ऐसे एक साथ को 100 मुर्दे जलाए हुए हैं। वो शोले निकल रहे हैं, जरा ऐसे फासले से। हर जगह अल्लाह माफ करे, मतलब हम लोग बचे हुए हैं। हमारे यहाँ भी कब्रें खैर काफी महंगी हो गई हैं। गवर्नेंस की बात कर रहा था कि कब्रें ब्लैक हो रही हैं। एटॉमिक कंट्रीज हैं 2। मसला ये है कि एक के पास वैक्सीन नहीं है, एक के पास ऑक्सीजन नहीं। सही बात है। गवर्नेंस ये है। और हैं आप एटॉमिक, अब जाहिर नई वबा है, अभी साल 1.5 साल हुआ नहीं है ना, 2 साल होने वाले हैं। अब जाहिर वैक्सीन अब आई है तो इंशाल्लाह अल्लाह बेहतर करेगा। समझाया ना, एक होप भी दीजिए ना सर, हमारे एटम बम से कोरोना नहीं मरता बस अल्लाह खैर करे। और कॉल है, एक और कॉल है, कोरोना मार ता कॉल वठो उनसा। जी जी, अस्सलाम वालेकुम, केरल लाइन ते। वालेकुम सलाम जी।
अदा सजाद सलाम अदा सजाद जी सजाद आहिनि हिते नालो ॿुधायो तव्हां किथां पिया ॻाल्हायो लगारी पिया ॻाल्हायो अदा सजाद खुश हो ठीक हो सब खैर शुक्र अल्लाह दा बरा अदा यो ख्वाजा साहब बैठे ने जी को ख्वाजा साहब ने पूछना है कंज्यूमर कोर्ट्स के बारे में थोड़ा सा बताएंगे कराची में कोई अभी मेरे ख्याल में नहीं बने हैं, पंजाब में तो बड़ा अच्छा काम कर रहे हैं वो। तमाम बड़ा प्रोग्राम बेहतरीन तमाम फर्स्ट क्लास प्रोग्राम है, स्पेशली जेका फ्रैंक की कन्वर्सेशन पे कनो नसीम दान वी लाइक इट वेरी मच। अच्छा हलो मेहरबानी अदी नसीम दी वडी अदी नसीम दा मसाला आ गया ये तमाम जबरदस्त जी ठीक है सही लगा साहब मेहरबानी। कंज्यूमर कोर्ट्स हमारे पास तो हैं तो सही सर, कोई ऐसे कोर्ट नहीं है लेकिन जजेस तो करते हैं, कोई ऐसे केसेस होते हैं मैंने सुना है। वो वैसे कुछ सिविल सूट फाइल करके आदमी आके कॉम्पनसेशन या कोई चीज मांगे, वो तो मैंने बहुत अच्छा सवाल था लगा जी नहीं हमारे यहाँ बाकायदा कंज्यूमर्स कोर्ट वहाँ पे आ गए हैं। मसलन आपने फ्रिज खरीदा, आप गए दुकानदार के पास वापस करने, उसमें मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट है, तो वो जो है आपको एंटरटेन नहीं कर रहा। आप कोर्ट में आ गए, आपने बता दिया कि ये सर इसमें मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट है, मैं पैसे दे के आया हूँ, ये रसीद है, ये कोर्ट वाले उसको बुला लेंगे, सही आपको रिप्लेस करके देंगे दूसरा, और आपको जो तकलीफ हुई है मेरे ख्याल में कंपनसेशन भी मिलेगा। अच्छा ये बताइए फैसले जो इतनी लेट क्यों होते हैं, इतना टाइम क्यों लगता है, इतनी डेट्स क्यों दी जाती हैं, इसका क्या रीज़न है? देखिए बात यह है कि कोई तो सिस्टम भी है, उसकी खराबी है, उसको सिंप्लीफाई करना चाहिए। 1898 का वो CPC है और वो क्रिमिनल प्रोसीजर कोड है, उसके बाद से दुनिया कितनी बदल गई है। उस जमाने में वो ढोल बजा के तो वो समन सर्व करते थे, आजकल व्हाट्सएप पे हो जाता है, तो ये फर्क है तो लेकिन हम वही प्रोसीजर अभी तक अडॉप्ट करके बैठे हुए हैं। और वो जिसे कहते हैं ना, हम मौत के कुएं में मोटरसाइकिल चला रहे हैं जी, वो नीचे से चलता है फिर ऊपर से। बहुत शुक्रिया। बस अभी आखिरी हमारे पास चलना मात है, क्या मैसेज आप क्या मैसेज देंगे देखने वालों को? मैसेज की बात क्यों छोड़ें, मरियम नवाज 10 बजे कोर्ट आती है, 12 बजे सूट फाइल करती है, 1 बजे उसकी जमानत हो जाती है, बाकी 10-12 साल से बंदा। वाहिद भाई अब उसको रहने दे आप बताया तो अदा इनको जवाब बताता हूँ सर। मैसेज वो क्या है कि लॉ में ये है कि एवरीबॉडी इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ। मेरा उस्ताद कहा करता था बट सम आर मोर इक्वल देन अदर्स। बहुत शुक्रिया ख्वाजा साहब, बहुत शुक्रिया आपका ख्वाजा साहब, बड़ी मेहरबानी जी, बहुत शुक्रिया हमारे साबिर भाई। आपसे हम दुआ या कलाम सुनेंगे, शायद भाव असां सां गॾु रहिया। अदी नसीम एडी डिमांड माशाल्लाह डिश आउट थियो खैर सब जो डिशेस जेके आहिनि उहे मशहूर थी वयूं आहिनि। कहिड़ी वजह आहे अदे सिरा की ॻाल्हाया कि एॾा सुठा बि अदी नसीम सम्झाईंदी ॻाल्हाईंदी जो असां हमले मर्द बि बोरची थी गएसीं। तुसां तरीक़े ला पुछदे पियो न, इन करे स्लो ॿुधाईंदी आहियां। तव्हांजो तरीक़ो माशाल्लाह इलाही सुठो आहे। थैंक यू। अॼु किथे आवे जी चिकन मेथी मलका मसाले ला सही सुभान अल्लाह। पकोड़े वसलाम वाले माशाल्लाह जी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बाननि खे, इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात। कोशिशि कईसीं त तव्हां ताईं ॻाल्हियूं महिमाननि सां मुलाक़ातूं पहुचायूं, तव्हांखे कीअं लॻी तव्हां ज़ुबान असांखे ज़रूरु ॿुधाइजो, पंहिंजी दुआ में असांखे ज़रूरु यादि रखिजो। इंशाअल्लाह ताला सुभाणे मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अल्लाह ने कबान।